विसारण लाए जानी भी रात जो तो के ओपिरिया जानी जिन खादार के लाहार कंदा। फौजिया सूमरो जो असल नालो हकीमा ऐं जन्म 7 अक्टूबर 1966 ईस्वी में नाथे खान सूमरे जे घर में थियो। तालको नंगर पार ऐं संदसि अबाणो ॻोठ कारीसर हो जंहिंखे वीरो वाह बि चयो वेंदो आहे। संदसि वालिद नाथो खान हमदो नातू पढ़ंदो हो। फौजिया सूमरो 6 खां 7 सालनि जी उमिरि ताईं कारूंझर जी वारीअ ते मोरनि सां गॾु रांदियूं कयूं। उन खां पोइ संदसि वालिद नाथे खान खे टंडे मोहम्मद खान जी शुगर मिल में नौकरी मिली, जंहिं सबबु कारूंझर छॾे लाड़ जे सोणे शहर टंडो मोहम्मद खान में अची रहणो पियो, जिते संदसि नालो हकीमा मां फौजिया रखियो वियो। फौजिया अञा 16 सालनि जी हुई त हुन पंहिंजे वालिद खे ॾिसी ॻाइणु शुरू कयो। हू पंहिंजे साहेड़ियुनि सां गॾिजी पाड़े जे शादियुनि मुरादनि में वञी थाल वॼाए लाॾा ॻाईंदी हुई। आवाज़ में त ॼण जादू हुयो, पर संदसि घर वारनि पारां ॻाइण जी इजाज़त न हुई। मगर फौजिया खे ॻाइण में घणी दिलचस्पी ॾिसी आख़िरकार घर वारनि पारां ॻाइण जी इजाज़त ॾिनी वई। एमएच पंयार यूट्यूब चैनल ते हिकु भेरो ॿीहर सभिनी सिंधवासियुनि खे भलीकार। तालीम जी अगरि ॻाल्हि कजे त फौजिया सूमरो टंडे मोहम्मद खान में मैट्रिक पास बि कई। स्कूल जे प्रोग्रामनि में फौजिया सूमरो जो नालो सरे फ़हरिस्त हूंदो हो। जंहिंखां पोइ फौजिया सूमरो मशहूरु ढोलक नवाज़ ऐं शाइर उस्ताद ग़ुलाम हुसैन कलेरी खां राग जी सिख्या वरिती। उन वक़्तु सिंधी चैनल कोन हूंदा हुया ऐं PTV ताईं पहुचणु हर कंहिं जे वस जी ॻाल्हि न हुई। उन दौर में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो तां सिंध जी तर्जुमानी थींदी हुई, पर उते बि पहुचणु ॾाढो ॾुखियो कमु हो। फौजिया सूमरो बि रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो ताईं कुझु पंध कया, पर खेसि मौक़ो न मिली सघियो। जंहिंखां पोइ ग़ुलाम हुसैन कलेरी पंहिंजे दोस्त माकन शाह रिज़वीअ खे फौजिया जे बारे में ॿुधायो, ऐं पोइ माकन शाह रिज़वी पंहिंजे प्यारे दोस्त ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे नाले वारे ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा ते ज़ोर रखियो त हू हिकु भेरो फौजिया जो आवाज़ु ज़रूरु ॿुधनि। नसीर मिर्ज़ा माकन शाह जी इहा ॻाल्हि क़बूल कंदे फौजिया खे पहिरियों भेरो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो ते ॻाइण जो मौक़ो ॾिनो, जिते फौजिया सूमरो खां ॿ गीत ॻाराया विया। नसीर मिर्ज़ा जॾहिं फौजिया सूमरो जी आवाज़ ॿुधी त हू न सिर्फ़ु हैरान थियो, पर हू फौजिया जी आवाज़ जो दीवानो थी पियो। उन खां पोइ माकन शाह फौजिया सूमरो सां शाइर बिलावल ओठे जो तारुफ़ करायो, जिते बिलावल ओठे फौजिया खे भेण बणाए खेसि रओ पारायो ऐं फौजिया बि बिलावल खे अजरक पाराई। जंहिंखां पोइ नसीर मिर्ज़ा फौजिया सूमरो जी आवाज़ में बिलावल ओठे जो लिखियलु गीत कॾहिं रुसी थो कॾहिं खिली थो रिकॉर्ड कयो ऐं शाम जो 7 वॻे हलंदड़ उन वक़्तु रेडियो जे मक़बूल तरीन प्रोग्राम सुरे सांझ में नसीर मिर्ज़ा जॾहिं शाम जे थधड़े पहर में लाइव कॉल सां इहो गीत ऑनियर कयो त चंद ई मिंटनि में ॿुधंदड़नि पारां स्टूडियो रूम में कॉलनि जी ॼण त का बरसात थी पई हुई। कॾहिं रुसी थो कॾहिं खिली थो कॾहिं करी थो ग़ुलाम शाह मुंहिंजे भारत तोखे। ऐं फौजिया सूमरो जी आवाज़ जा लखें दीवाना थी पिया। शायदि इहा ई उहा मक़बूलियत जी घड़ी हुई जंहिं बिलावल खे बिलावल ऐं फौजिया खे फौजिया बणायो। जंहिंखां पोइ फौजिया सूमरो खे अली मोहम्मद उॾेराई जहिड़ो शाइर बि मिली वियो। इहो 1987 में ऑडियो कैसेटनि जे उरूज जो दौरु हो ऐं फौजिया सूमरो जा थर प्रोडक्शन कंपनीअ में एल्बम मथां एल्बम रिकॉर्ड थींदा रहिया। हूअं त अक्सर ॿुधो आहे त फ़नकारनि जे ईंदड़ एल्बम मां कोई हिकु या ॿ गीत मशहूरु थींदा हुआ, पर फौजिया सूमरो जो ईंदड़ हर गीत मक़बूल हो। ऐं इहो बि ॿुधो आहे त हिकु फ़नकारा तौरु सिंध में सभ खां वधीक ॿुधजण वारो एज़ाज़ बि फौजिया सूमरो खे हासिलु आहे। फौजिया सूमरो पाकिस्तान खां अलावा इंडिया, सऊदी अरब, क़तर, शारजा समेत केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। फौजिया सूमरो पंहिंजी ज़िंदगीअ जा 16 खां 17 साल लॻातार सिंधी संगीत खे ॾिना। फौजिया सूमरो बिलावल ओठो, अली मोहम्मद उॾेराई, गुल हसन ख़ास के अली शेख, अयाज़, नियाज़ पिताफ़ी समेत ॿियनि केतिरनि ई नाले वारनि फ़नकारनि जा लिखियल गीत ॻाया।
इन मुख़्तलिफ़ कंपनियुनि में सिंधी, सिराइकी, उर्दू ऐं मारवाड़ी ज़बानुनि में तक़रीबन 111 खां वधीक एल्बम कया। फौज़िया सुमरो शहबाज़ एवार्ड, शाह लतीफ़ एवार्ड समेत ॿिया केतिरा ई एवार्ड पंहिंजे नाले कया। साल 1993 ईस्वीअ में फौज़िया सुमरो टंडे मोहम्मद ख़ान जे ज़मींदार हाजी मिस्री सठियो सां लाऊं लधियूं, जंहिंमां खेसि हिकु न्याणी जी औलाद थी, जंहिंजो नालो किरन आहे। आख़िरकार फौज़िया सुमरो गुर्दनि जे मर्ज़ में मुब्तला थी पई, जंहिं सबबु 4 सेप्टेम्बर 2002 ते कराचीअ जी हिकु इस्पताल में सिंध धरतीअ जी ही अज़ीम गुलूकारा असां खां हमेशह लाइ विछड़ी वई। संदसि आख़िरी आरामगाह टंडो मोहम्मद ख़ान खां 1 किलोमीटर जे फ़ासिले ते दरबार बुरहान शाह जे क़ब्रिस्तान में आहे। तोड़े जो फौज़िया सुमरो हिन फ़ानी जहान में नाहे रही, पर मदाहुनि जे दिलनि में हू अॼु बि ज़िंदा आहे। फौज़िया जे गीतनि जी गूंजार अॼु ताईं उहा ई आहे। उन जा गीत अॼु बि जर जंग में ॿुधा वेंदा आहिनि। वधीक अहिड़ा मालूमाती वीडियोज़ ॾिसण जे लाइ सब्सक्राइब कंदा MH पयार यूट्यूब चैनल ऐं घंटीअ जे बटण ते क्लिक करे नोटिफिकेशन खे आल ते रखंदा, जे ईंदड़ हर वीडियो जो मैसेज सभ खां पहिरें पहुचे अव्हां ताईं। अव्हां जे ताउन जी महिरबानी। मिलूं था ईंदड़ वीडियो में, तेसीं ताईं मूंखे यानी मीर हसन पयार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। मुंहिंजा प्यार